नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासूं। नुशरफ रोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। हैदराबाद ज़िलो सांगड़ तालुको शहदादपुर ॻोठ वलियो ख़ान लाशारी जे रवासन अब्दुल जब्बार लाशारी शीरीन लाशार उमोरो शहर में पहुची प्रेस रिलीज़ कंदे चयो आहे त शीरीन लाशारी घरां ॿिनि कपिड़नि में मूं सां निकिरी टंडो आदम जी अदालत में प्यार जो परिणो करे साल 2024 25 अक्टूबर ते निकाह कयो हो। जंहिं निकाह खे 1 साल खां मथे वक़्तु गुज़री वियो हुयो, मगर अचानक 3 ॾिहाड़ा पहिरियां मुंहिंजी ज़ाल शीरीन जे मामनि माइटनि मुंहिंजे घर ॻोठ वलियो लाशारी मेंदी ददलेरी सां हथियारबंदनि सां साण करे घर भातियुनि ते सिधियूं गोलियूं हलायूं ऐं कुहाड़ियुनि जा वार कया, जंहिंमें हर हिकु नाले फिदा हुसैन लाशारी, वहीद लाशारी, गुल हसन उर्फ माड़ू, ग़ुलाम रसूल, गदा हुसैन, रियाज़ हुसैन, अमीर गुल, अजब गुल लाशारी ऐं ॿियनि नामालूम हथियारबंदनि अब्दुल जब्बार जे पीउ ज़हूर लाशारी खे गोलियूं हणी थॾे ते क़तल करे विधो ऐं मामन मास्तर ॾाढ़ू अमानुल्ला, अमीर लाशारी ऐं ॿियनि खे कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे मुंहिंजी भेण मुस्मात राहिला लाशारी खे अगवा करे खणी विया आहिनि। अहिड़ी इतला अहिड़े क़तल ऐं अगवा जो केस शहदादपुर थाणे ते दाख़िल करायो वियो आहे, मगर जवाबदार बासरनि जे आशीर्वाद हुजण करे मुंहिंजे पीउ ज़हूर लाशारी जा क़ातिल ऐं मुंहिंजी भेण खे अगवा कंदड़ पुलिस गिरफ़्तार नाहिनि कया।